इलेक्शन निज़ाम के दुनिया जी घणी सॼी दुनिया में राज कोन्हे। खोड़ बादशाहतूं आहिनि, खोड़ वन पार्टी रूल आहिनि, त को ही सभिनी खां उत्तम न आहे, पर सभिनी खां बहितर निज़ाम हिन खे था चवनि पार्लियामेंट निज़ाम, जेको अंग्रेज़नि हिते आंदो 37 खां पहिरीं त हिते पार्लियामेंट जो को तसवर बि कोन हो। उन खे बि एतिरो मैलाइन करे छॾियो अथनि, एतिरो ख़राब करे छॾियो अथनि, एतिरो यरगमाल करे छॾियो अथनि, जो अॼु मुख़्तलिफ़ जा वाक़िया नथा करियूं, पाण लाॻो ई 2024 ते ई अचूं त 2022 में हिकिड़ो हाइब्रिड निज़ाम आंदो, चइबो आहे इंटरनल चेंज आंदी। असां हुन ते नज़र रखी छा पियो थिए, इहे जेके 2 साल रहिया 24 जी इलेक्शन्स खां पहिरीं, उहा असांखे हिन जी नियत सभु ख़बर पइजी वई। ख़बर इहा पइजी वई त SIFC जे नाले में, स्पेशल इन्वेस्टमेंट फैसिलिटेशन काउंसिल जे नाले में, मुल्क जे सभिनी सूबनि जी दौलत सूबाई वफ़ाक़ी जे बजाए हिकिड़ी टी सेक्रेटेरिएट ठाही वई, उहा आहे SIFC सेक्रेटेरिएट, ऐं उन में मुल्क जे दौलत जा फ़ैसिला उहे कंदा।